नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कैम ख़बर ॾींदा हलूं त ईरान खां बलूचिस्तान में दाख़िल थियल बरसाती सिस्टम सिंध ते असर ॾेखारणु शुरू करे छॾियो आहे। ग्वादर समेत बलूचिस्तान में तेज़ बरसात बाद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मौसम जुड़ालू थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बूंदाबांदी जारी आहे, जॾहिं त कराची जे मुख़्तलिफ़ शहरनि जंहिंमें सखर, घोटकी, भरिया रोड, दादू, सांगड़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में हल्की बरसात खां पोइ थधि में वाध थी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।